माहीगीरनि जी आलमी ॾींहुं 21 नवंबर जे मौक़े ते पाकिस्तान फिशर फोक फोरम जे इंतज़ाम हेठि इब्राहिम हैदरी मोटाणी जे हथों शानदार रंगारंगी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिं में माहीगीरनि बिरादरी ऐं औरतुनि नौजवान समाज जे अॻवाननि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा नुमाइंदा वॾे तादाद में शरीक थिया। फिशर फोक फोरम जे अॻवाननि मोहाणनि जे नुमाइंदनि ख़िताब कंदे सामूंडी आलूदगी, गैर क़ानूनी ट्रायलिंग, रोज़गार जा मसइला, साहिली आबादियुनि ऐं ॿियनि महरूमियुनि ऐं माण्हुनि जा हक़ वाज़े कया। अॻवाननि सां गॾु फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जी चेयरपर्सन फातिमा मजीद मोटाणी भी शरीक हुई, जिन माण्हुनि खे दरपेश मुआशी समाजी माहौलियाती मसइलनि जी तफ़सीली गुफ़्तगू कई। उन मौक़े ते पाकिस्तान फिशर फोरम जा मरकज़ी जनरल सेक्रेटरी सईद बलोच, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अयूब शान, कासिक अली, मजीद मोटाणी, तालिब कच्छी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। माहीगीरनि जे बचनि ते ख़ासि करे न्याणी पूरी दुनिया जो पेट भरिनि था। हिननि माण्हुनि सां अञा ताईं बि उहो वर्ताव न कयो वियो आहे जेको आम तबिके सां थींदो आहे। हिनखे अञा बि दर्जे जी हैसियत न मिली सघी आहे। असांजो मक़सदु आहे त माहीगीर जेका बिरादरी आहे असांजी पूरी सिंध में या पाकिस्तान में, उन्हनि खे पंहिंजा जेका बुनियादी हक़ आहिनि, जंहिंमें सिहत आहे, तइलीम आहे, सभु उहे बुनियादी हक़ जेके उनखे मिलणु घुरिजनि उहे अञा ताईं न मिली सघिया आहिनि। तव्हांजे साम्हूं इब्राहिम हैदरी आहे, रेहड़ी ॻोठ आहे, जेके कराची जो हिसो आहिनि, पर उन हूंदे बि बराड़ी जी अञा ॻोल्ह कोन था कयूं। छो पढ़े त सिंध जे बाक़ी इलाइक़े में त ओलही पढ़नि, पर कराची सुञाणप आहे ऐं बका आहे। अवां जूं ॼार रुगो मच्छियूं न, पर ॿारनि जा ख़्वाब, औरतुनि जी हिम्मत ऐं मर्दनि जी महिनत खणी अचनि था। हर पकड़जण मच्छी हिकु कहाणी आहे। सुबुह सवेर जागण जी, तूफ़ान खे मुंहुं ॾियण लाइ ऐं उमेद सां वापसि अचण लाइ। पर अव्हां खे पंहिंजे मसइलनि जी बि ख़बर आहे। वधंदड़ ख़र्च, नाइंसाफ़ियूं, माहौलियाती ख़तरा ऐं महिनत जी सुञाणप न थियणु असांजे कुलनि ते भार। बंदर जा ॿई त सुखाणिया न सुम्हो, कपर तो पुन करे जे माटी मंझि मिली, एॾो सूर सही निंड न कंदा। अॼु 21 नवंबर असां सभिनीनि खे मुबारकबाद था पेश करियूं। ऐं उन खां पोइ खोड़ सारा माहीगीरनि जो ॾींहुं आहे, मल्हानि जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते पाण वचन करियूं पंहिंजी जिदोजहद जे पंहिंजा बुनियादी जेका मसइला आहिनि उन्हनि ते, ऐं उन्हनि ते हिकु प्लेटफॉर्म ते कॾहिं कॾहिं ईंदो आहे त असांजो जेको फिशिंग वारो सिस्टम आहे, त असांजे फिशिंग जे सिस्टम खे ख़तरो आहे, माहीगीरनि जे रोज़गार खे ख़तरो आहे, माहीगीरनि जे बचनि जे लाइ जेको आहे सो जेका उन्हनि। मेरी तहकीक जो है वो माहीगीरों की ज़िंदगी पे है, उनकी रोज़मर्रा की ज़िंदगी पे है, उनके ख़ास औकात, आम औकात, उनकी सकाफ़त, उनकी रियासत, उनकी इन सारी चीज़ों पे है। और वो क्यों? क्योंकि मेरे भाइयों, बल्कि सबसे बढ़कर ये कि मेरे जदोजहद के साथियों, आपको आज माहीगीरी का आलमी दिन मुबारक हो, मुबारक हो, मुबारक हो। दुनिया भर में माहीगीर इस दिन को इसलिए मना 21 नवंबर माहीगीरी जो आलमी ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो वियो त असांजा अॻवान उते मौजूदु हुआ, जंहिंमें अयूब शान भी आहे, सईद बलोच भी आहे। हे सभु इंडिया में मौजूदु हुया जिते ही ऐलान कयो वियो हुयो। उन ॾींहं खां वठी अॼु ताईं असां हर साल बाक़ाइदगी सां माहीगीरी जो आलमी ॾींहुं मल्हाईंदा पिया अचूं। पुठिएं साल तव्हांखे यादि हूंदो असांजे तव्हां सां वादो कयो हुयोसीं त माहीगीर बि असीं आहियूं, माहीगीर बि असांजा, मसइला बि असांजा, ऐं असीं न कॾहिं पहिरीं माहीगीरनि जे हक़नि तां हथु खंयो आंदोसीं, न को खणंदासीं। दोबारा नए सिरे सां